नाज़रीन, प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आऊं जो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो। अॼु असीं हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं दुनिया अंदरि जेको वॾे में वॾो इशू आहे जेको आहे सो करोना जे इशू एतिरो माण्हुनि खे परेशान करे छॾियो आहे जो माण्हुनि जा कारोबार बंदि आहिनि, माण्हुनि जो सॼी जेका सोसाइटी जो जेको बि सिस्टम आहे उहो ब्लॉक थी वियो आहे, बंदि थी वियो आहे। माण्हू एतिरो ख़ौफ़ज़दा थी विया आहिनि, माण्हुनि में हिकिड़ो वॾो ख़ौफ़ वारी लहर छाइजी वई आहे। सॼी दुनिया ऐं जेके दुनिया जा तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उहे पाण परेशान, उन्हनि जूं हुकूमतूं परेशान आहिनि ऐं हिन करोना जे करे हुकूमतुनि जे अंदरि बि वॾो तज़ाद अची वियो आहे। अमेरिका खां वठी ॿिया जेके नंढा वॾा मुल्क ॾिसजनि त हुकूमतुनि जे अंदरि बि तज़ाद अची वियो आहे। हिज़्ब इख़्तिलाफ़ ऐं जेके इक़्तिदार में वेठा आहिनि उन्हनि जा मामला, फंडिंग जा मामला ऐं जेके सिहत जे हवाले सां सहूलियतूं हुजणु घुरिजनि माण्हुनि खे, उहे सहूलियतूं न मिलण जे करे उन्हनि जो बि हिकिड़ो वॾो जेको आहे सो सिस्टम ठही वियो आहे। उहे बि पोल पधरा थी विया आहिनि हुकुमराननि जा, न सिर्फ़ु असांजे पाकिस्तान या ग़रीब मुल्कनि जा, पर अमेरिका जहिड़ो जेको सुपर ताक़त आहे उन्हनि ते बि माण्हुनि हुकुमराननि ते आङुरियूं खणणु शुरू कयूं। उतां जा जेके सिविल सोसाइटी सां तालुक़ु रखंदड़ माण्हू आहिनि उहे एहतिजाज था कनि, एहतिजाज में हलिया विया आहिनि ऐं हुननि जो इहो चवणु आहे त माण्हुनि खे मारण जे लाइ हथियार त वॾा अमेरिका ठाहिया आहिनि ऐं वॾनि मुल्कनि जेके पाण खे तरक़ी पसंदि वॾा मुल्क सम्झंदा उन्हनि हथियार ठाहिया आहिनि, पर माण्हुनि खे बचाइण जे लाइ वेंटिलेटर न ठाहे सघिया आहिनि, माण्हुनि खे बचाइण जे लाइ सिहत जे हवाले सां उन जे लाइ के फैसिलिटेट न ठाहे सघिया आहिनि, जंहिंजे करे सॼी दुनिया जे जेके बि हुकुमरान आहिनि उन्हनि ते आङुरियूं खॼणु शुरू थी वियूं आहिनि। करोना जो मामिलो त ख़तमु थींदो पियो वञे, अॻिते हली हुनजी कहिड़ी पोज़ीशन थी बीहे। बहरहाल हिन वक़्तु जेका दुनिया जे अंदरि तब्दीली आहे उहा अणटर आहे। उहा तब्दीली कहिड़ी सूरत में थी अचे, कीअं थी अचे, उहो वरी वक़्तु ॿुधाईंदो। उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां स्टूडियो में जॉइन कयो आहे डॉक्टर गुलज़ार जुमानी साहिबु, क़ौमी अवामी तहरीक सां लाॻापियल आहिनि ऐं पुराणो सियासी कारकुन, समाजी एक्टिविस्ट बि आहिनि। ऐं उनखां अलावा डॉक्टर बदर चना साहिबु, डॉक्टर बदर चना बि पुराणा सियासी कारकुन आहिनि, समाजी एक्टिविस्ट आहिनि ऐं हिन जेको आहे लेखक बि आहिनि। हिन सॼी सोसाइटी में जेको कुझु थिए पियो उनखे चङी तरह ॾिसनि पिया। ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू था कयूं पिया। डॉक्टर गुलज़ार जुमानी, डॉक्टर साहिबु हीउ हिकु त तव्हां डॉक्टर आहियो ऐं जेको करोना सां झेड़े में जंग में जेको पहिरियां सरे फ़हिरिस्त आहिनि उहे आहिनि डॉक्टर ऐं पैरामेडिकल अमलो, उन्हनि में तव्हां बि शामिलु आहियो। तव्हांजो जेको इहो सिस्टम आहे सॼो पैरामेडिकल जो ऐं डॉक्टरनि जो उहो बि शामिलु आहे। उनखां अलावा तव्हां हिकिड़ा सियासी वर्कर आहियो, पुराणा सियासी कारकुन आहियो, अॻुवान आहियो हिन वक़्तु क़ौमी अवामी तहरीक जा। छा पिया सम्झो कहिड़ी तरफ़ हालतूं वञनि पियूं दुनिया जूं? दुनिया में इहे चैलेंज जेके आहिनि से पहिरीं बि ॿ टे दफ़ा आया आहिनि, पर उन वक़्तु इहो हो त अवेयरनेस एतिरी कोन हुई ऐं टेक्नोलॉजी एॾी एडवांस कोन हुई, माण्हुनि जो हिक ॿियनि सां कॉन्टेक्ट एतिरो घणो कोन हो ऐं उन करे ख़बर कोन पवंदी हुई ऐं हर लखे ऐं करोड़े माण्हू मरी वेंदा हुआ। पर हींअर दुनिया हिकिड़ो नंढो ॻोठु थी वई आहे, उन करे दुनिया में जेके बि शयूं थियनि पियूं उनजी सॼी दुनिया खे ख़बर पवे पई ऐं हर माण्हू वटि अॼुकल्ह स्मार्ट मोबाइल आहे। उन करे हाणे इहो तय थी वियो आहे त जेकी तयारियूं हुयूं हिन दुनिया जे सिविलाइज़ मुल्कनि जूं, जेके एडवांस मुल्क आहिनि, उहे असल में एतिरियूं न हुयूं जेतिरियूं असांखे ॿुधायूं पई वयूं। सॼी दुनिया में ॾिसो अमेरिका आहे, उन वटि इहा हालत आहे जो उहो ख़ुदि थो चवे त असां वटि वेंटिलेटर्स जी खोट आहे। ईअं इहा साॻी सूरत हाल इंग्लैंड जी बि आहे, इहा साॻी फ्रांस जी आहे, इहा जर्मनी जी आहे। माना हिननि जूं तयारियूं रुॻियूं हुयूं त वधि खां वधि हथियार कीअं गॾु कजनि, दुनिया खे लुटिजे कीअं, दुनिया खे महकूम कीअं बनाइजे ऐं हिक ॿियनि सां उन मामले में कीअं एडवांस कजे। पर हुनजो इंसानियत ॾांहुं, माण्हुनि ॾांहुं को रवैयो, दुनिया जे माण्हुनि ॾांहुं को पॉज़िटिव कोन हो। उन जे करे जॾहिं इहो चैलेंज वर्ल्ड लेवल ते आयो आहे त उहे सभु परेशान आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में अॻियां हली दुनिया खे नए सिर पंहिंजो पाण खे ॾिसणो पवंदो ऐं उन में ख़ुशूसन त आउं चवंदुसि जेके अनसिविलाइज़ कंट्रीज़ आहिनि, ग़रीब मुल्क आहिनि, उनजी त हालत तमामु घणी बुरी आहे ऐं उन्हनि जी इकॉनमी त एतिरी कोलैप्स थींदी वञे जो जेकॾहिं हीअ 3-4 महीना अञा ॿिया हले थो त शायदि ॾाढो सफ़र कंदा उन्हनि जा माण्हू। छो हुननि मुल्कनि वटि त जेके सिविलाइज़ मुल्क आहिनि, डेवलप मुल्क आहिनि, उन्हनि वटि त एतिरी आहे, रिसोर्सिस एतिरा आहिनि जो उन्हनि त पंहिंजनि माण्हुनि खे चयो तव्हां घर में वेही रहो, असीं तव्हांखे सभु कुझु ॾियूं था। पर असांजे माण्हू जी हालत इहा आहे जो जेको कुझु कयो वियो आहे हेसि ताईं उहो न हुअण जे बराबरि आहे।
फीडरल गवर्नमेंट तव्हांखे 12,000 ॾिना आहिनि, उहो बि सभिनी माण्हुनि खे कोन मिलिया आहिनि, तमामु थोरनि माण्हुनि खे मिलिया आहिनि। ऐं 1,20,00,000 माण्हुनि खे चयोसीं ॾींदासीं, उन मां बि मुश्किल सां के हिननि 50-60 लख माण्हुनि खे ॿियनि खे ॾियनि पिया। उनजो तरीक़ो बि एॾो बेकार हो जो उनजे लाइ का बि SOPs जेकी उन्हनि तइ कई उन ते मक़ामी गवर्नमेंट, उहो रुॻो सिंध जी न कंदुसि, पर सभिनी मक़ामी गवर्नमेंट माना प्रोविंसेस जी गवर्नमेंट उन ते उहो अमल न करे सघिया ऐं उहे ख़ुदि हिकिड़ो सबबु बनियूं त अञा वधीक फैलिजे। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में त सॼी दुनिया खे हिकु नए सिरे सां सोचणो पवंदो, नवां एग्रीमेंट्स करणा पवंदा, नयूं तयारियूं करणियूं पवंदियूं ऐं पंहिंजनि कमज़ोरियुनि ते नज़र विझणी पवंदी। ज़बरदस्त इहे शयूं आहिनि। हिन वक़्तु दुनिया जी जेका तब्दीली अचे पई उन में हाणे ॾिसो त असां जहिड़ा जेके नंढा मुल्क आहिनि उहे कहिड़ो हुन मां फ़ाइदो था वठनि या नुक़सान था वठनि, पर आहिनि क़यादतुनि ते। डॉक्टर बदर साहब, तव्हां कीअं था ॾिसो हीअ जेको दुनिया में चेंजिंग थियण पई वञे ऐं उन में हिकिड़ा त जीअं डॉक्टर साहब चयो त उहे तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि जिन वटि रिसोर्सिस आहिनि ऐं उहे पाण बीहजी वेंदा, पर जेके असां जहिड़ा नंढा मुल्क आहिनि उन में इंडिया बि अची सघे थी, बांग्लादेश बि अची सघे थो, पाकिस्तान बि अची सघे थो, अहिड़ा ॿिया बि नंढा नंढा मुल्क आहिनि, सर्वाइव करे सघंदा या चवनि था त एतिरी तब्दीली ईंदी जो केतिरा ई नक्शा बि जेको आहे सो मेसारजी वेंदा। वाक़ई ईअं थियणु पियो वञे या छा पिया सम्झो तव्हां? साईं ॾिसो ज़फ़र साईं, हीअ वबा जेको आहे त शुरू थी जेको आहे चीन जे शहर वुहान मां 2019 में जेको तक़रीबन नवंबर-दिसंबर में जेको आहे डिटेक्ट थी ऐं उनखां पोइ जेको आहे त चीननि बि असां कमाल कयो। चीननि उनखे अहिड़े नमूने सां जेको आहे त उनखे काउंटर कयो, फेस कयो, लॉकडाउन कयूं, माण्हुनि खे घरनि ताईं विहारे छॾियऊं ऐं उनखां पोइ जेको आहे माना जेको उतां जा जेके हाणे ॿुधाइनि था असांजे पाकिस्तान जे जेके शागिर्द आहिनि त हुननि उते पंहिंजो हेल्थ जो बि सिस्टम फर्स्ट क्लास रखियो, ॿियो घर घर ताईं हुननि राशन पहुचायो ऐं उहो जेको कमाल थियो त हिकिड़ी राति तमामु थोरे अरसे में हिकिड़ी 1000 जेको बेडेड हॉस्पिटल ठाहे विया, कमाल सां हुननि खे फेस करे विया। अच्छा, उनखां पोइ जीअं हू जेको आहे माना वायरस निकितो, ट्रैवल कयो एॾे वियो जेको आहे यूरोप जे कंट्रीज़ में, अमेरिका जे पासे में, हू उन सॼी सूरत हाल खे जीअं चीननि जेको आहे त बाक़ाइदे उनखे हिकिड़ो होशियारी सां चाबकदस्ती सां उनखे जेको आहे फेस कयो, उनखे माना हू उन सॼी सूरत हाल खे सम्झी कोन सघिया, हू उन सूरत हाल जे पटांदड़ खां पंहिंजूं के पॉलिसियूं न ठाहे सघिया, कंफ्यूज़ रहिया सफ़ा ऐं अञा ताईं मुंहिंजे ख़्याल दे आर स्टिल कंफ्यूज़ड। त हाणे आहे इहो त इन में त को शक न आहे त पोस्ट कोरोना जेकी सूरत हाल थींदी उहा वरी डेंजरस थींदी। इकॉनमी दुनिया जी बिल्कुलु जेको आहे सम्झा मां डॉक्टर गुलज़ार साहब सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां त दुनिया जी इकॉनमी कोलैप्स पई थींदी वञे, वॾी रिसेशन पई अचे, वॾी बेरोज़गारी जी वॾी जेको आहे सम्झा लहर पई अचे। असां वटि हिते मां सम्झां थो त हिते मां इन ॻाल्हि में बिल्कुलु हामी आहियां त हिन जो को ॿियो इलाज ई कान्हे सवाइ त बाबा लॉकडाउन कजे, बिल्कुलु लॉकडाउन कयो, सोशल डिस्टेंस कयो, हथ हर तव्हां जेको आहे धो, जेके हिन जा जेके ॿुधाइनि था मयार सठ, पर लॉकडाउन सां गॾोगॾु राशनिंग जो सिस्टम बि त कयो न, तव्हां माण्हू खे घर में विहारे छॾियो, बाबा माण्हू जेको नांग त न जो मिटी खाईंदा, साईं राशन जंहिं लेवल ते पहुचाइणु खपंदो आहे, गवर्नमेंट माशाल्लाह तमामु उन वटि वॾा वसीला हूंदा आहिनि, तमामु उन जा वॾा ज़रिया हूंदा आहिनि, उहे जेकॾहिं मसइलनि हिकिड़ो असांजो MNA MPA ॿियो जेके इलेक्शन जे ॾींहंनि में पंहिंजे वोटर जी पर्ची जेको आहे उहो घरनि ताईं पहुचाए थो वञे, उहो घरनि घर ते पहुचाए थो, उहो हिक दर ते पहुचनि था। त जेकॾहिं असांजा 50% जे साईं असांजा माण्हू बिलो द पॉवर्टी आहिनि, हो 2 करोड़ जो शहर हो, हुते जेकी ज़बर स्ट्रॉन्ग क़िस्म जी हुकूमत हुई जेकी उन्हनि खे बिल्कुलु उनखे कंट्रोल करे वई। हाणे असां 5 करोड़ जो हे जेको सूबो आहे, 22 करोड़ जो असांजो मुल्क आहे। हाणे इनखे जेकॾहिं तव्हां टोटली तव्हां जेकॾहिं लॉकडाउन में खणी था वञो ऐं माण्हुनि खे तव्हां जेकॾहिं सहूलियतूं प्रोवाइड न कंदव त वॾो डिज़ास्टर थींदो। इन जे करे असांजो सिर चवण मतिलबु आहे त हीउ उहो वक़्तु आहे, इन बला खे मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे, इन बला खे हीअ जेको जवाबु फेडरल गवर्नमेंट, सूबाई गवर्नमेंट, सभु जेके स्टेक होल्डर आहिनि गॾिजी करे सियासी मतभेदनि खां परे करे हिन खे फेस कनि, छो त हीअ बला वञणी तकड़ी न आहे साईं, हीअ बला हल्दी, हीअ वायरस जेको आहे हिन जो जेसिताईं वञी को वैक्सीन नथो अचे, उहो वैक्सीन बि प्रिवेंशन आहे, तेसिताईं हीअ माण्हुनि खे जेको आहे खणंदी वेंदी। सो इहो असांजो इहो ई अर्ज़ु आहे त हिन सॼी सूरत हाल खे सम्झण जे लाइ असांखे अहिड़े क़िस्म जूं उहे इनकलाबी पॉलिसियूं ठाहिणियूं पवंदियूं। साईं जेको ॿुधायो त वफ़ाक़, सूबा ऐं सियासी झगड़ा, तूं घटि मां वधीक, मां घटि तूं वधीक, इहो जेको सिस्टम पाण सॼी दुनिया में थो हले, ईअं त पाकिस्तान में थो हले, सॼी दुनिया में हले पियो, किथे गवर्नर कंहिंजी मुखालफ़त थो करे, किथे क्या रियासत मुखालफ़त थी करे त ईअं न थियणु घुरिजे, लॉकडाउन न थिए, राशन जो तरीक़ेकार हीअं हुजणु घुरिजे, हीअ शयूं हुजनि, इहो छा पियो थियणु वञे? पंहिंजे पाकिस्तान में ईअं थियो आहे जीअं वफ़ाक़ लॉकडाउन जी मुखालफ़त बि करे थो, पर लॉकडाउन 4 सूबा खणी वेठा आहिनि, हीअ कहिड़ो को हिन में सियासी आहे छा?
मुंहिंजे ख़्याल में असां वटि हिन सॼी सूरताल में चाइना हिकिड़ो मॉडल आहे ऐं असांखे चाइना खां सिखणु घुरिजे। सही। चाइना साबित कयो आहे त जॾहिं को एॾो वॾो हादसो थिए थो, एॾो वॾो क्राइसिस अचे थो या अहिड़े वबा अचे थी त उनखे फेस कीअं कबो आहे ऐं असांजे सियासी माण्हुनि खे बि उनखां सिखणु घुरिजे। जेके इहे सिखंदा कोन, हिननि में अफ़ाल कान्हे, हीअ रुॻो पॉइंट स्कोरिंग कंदा, पर मुंहिंजे ख़्याल में हिननि खे माण्हुनि ते रहम करणु घुरिजे। हीअ माण्हुनि हुननि जो ॾोहो कोन कयो हुननि खे वोट ॾेई करे, उहा वफ़ाक़ी गवर्नमेंट हुजे या सूबाई गवर्नमेंट हुजनि, उन्हनि सभिनी खां वॾो कहर थियो आहे। यानी आउं तव्हांखे, मूंखे ॿियनि सूबनि जी त ख़बर कान्हे, पर सिंध जे अंदरि घुमंदे फिरंदे यानी लॉकडाउन सख़्तु करियूं था। किथे लॉकडाउन हो? लॉकडाउन त रुॻो हो टीवीनि ते, रेडियनि ते, नाले मां हे हेठि त तव्हां ॾिसो, यानी आउं रोज़ु जॾहिं आउं वेंदो हुउसि मुंहिंजी वाइफ खे ड्यूटी ते छॾणु, त ऐं नोट कंदो हुउसि त उन्हनि 20-25 मिंटनि में जेसिताईं आउं उते पुॼां हॉस्पिटल ऐं वरी घर अचां, त मुश्किल सां 4-5 माण्हू मूंखे मिलंदा हुआ जिन खे मास्क पाइणु हूंदो हो, ईअं ऐं ॿिया सभु माण्हू ईअं ॿाहिरि हलंदा हुआ जहिड़ी का शइ दुनिया में थी कान्हे। इहो फेलियर गवर्नमेंट जो, ऐं सम्झां थो इहो साॻी सूरताल जेकी आहे असां ॿियनि सूबनि जी बि हूंदी, जेके उहो रुॻो ख़बरनि जी हद ताईं, बयाननि जी हद ताईं त ईअं हो, पर हेठि ग्राउंड ते का शइ कोन हुई। डॉक्टर साहब, ॻाल्हि ॿोल जो सिलसिले खे तो जारी रखंदासीं, पर हिकिड़ी नंढड़ी ब्रेक वठूं था। नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो आहे, हिकिड़ी नंढड़ी ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ वरी अची मिलूं था। तेसि ताईं गॾु रहिजो। वेलकम बैक। डिस्कशन हले पियो कोरोना ऐं दुनिया जे अंदरि थींदड़ तब्दीलियूं। जी डॉक्टर साहब, तव्हां ॿुधायो पिया त जेको लॉकडाउन हुयो हुन में उहो सिर्फ़ु नाले मात्र हुयो, रश उहा हुई, माण्हुनि जो एहतियात, इन में त गवर्नमेंट जो फेल्यूर न आहे न। गवर्नमेंट त सख़्ती कई, पर हाणे जेके लोकल इंतिज़ामिया हुई उन्हनि खे फैसिलिटेट करणु या ॿिया मामला, माण्हुनि खे अवेयरनेस बि पहुतल आहे ॻोठनि ताईं, जेके ॿाहिराड़ी जा परे परे जा इलाइक़ा आहिनि, कोहिस्तान हलो, थर हलो या खीरथर हलो, जिथे बि जेके अंदरूं परे परे जा इलाइक़ा आहिनि, उन्हनि खे बि ख़बर हुई त हीअ कोरोना ख़तरनाक बीमारी आहे, असांखे मारे सघे थी, तमामु घणो नुक़सानु ॾेई सघे थी, पर पोइ माण्हू जो नथा मड़नि, माण्हू सम्झनि नथा, त पोइ हुनखे छा कजे? हुन में गवर्नमेंट जो कहिड़ो फेल्यूर आहे? मुंहिंजे ख़्याल में गवर्नमेंट जो फेलियर, वफ़ाक़ी गवर्नमेंट जो वॾो फेलियर हो, प्रोविंसिस तो हो ई हो। हुननि खे सभिनी खे ख़बर आहे त असांजो माण्हू मेंटली केतिरो अवेयर आहे, जेके गवर्नमेंट्स SOPs ठाहे थी। असांजो माण्हू ॾाढो सादो आहे, उहो इन्हनि शयुनि खे अहमियत कोन ॾींदो आहे। हिननि खे पहिरीं ॾींहं खां वठी कर्फ्यू हणो हो ऐं कर्फ्यू खां पहिरीं हिकिड़ी तयारी करणी हुई त उन्हनि माण्हुनि खे घरनि ते असीं जॾहिं पाबंदि करियूं, उनजा धंधा बंदि करायूं, उनजी रोज़ी बंदि करायूं, त उन्हनि खे घरनि ताईं उहे शयूं असीं कीअं पहुचायूं। इहो सिर्फ़ु पाकिस्तान जी फ़ौज करे सघे पई, बाक़ी पुलिस ऐं ॿिए कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे हुई। कहिड़ी बि गवर्नमेंट हुजे, उहो केॾो बि सीरियस थी आहे, पर माण्हू उनजे चवण में कोन ईंदा, माण्हू उन्हनि सां ताउन कोन पिए कयो। इहा ॻाल्हि सही हुई। तंहिं करे असांजे हुकुमराननि खां इहा ग़लती थी हुई जो उन्हनि पंहिंजी फ़ौज खे इस्तेमालु कोन कयो। जेकॾहिं शुरूआती ॾींहंनि में जीअं घोड़ा घोड़ा थी पिए ऐं उन वक़्तु जेकॾहिं असांजी फ़ौज खे इन्वॉल्व कयो वञे हा ऐं बाक़ाइदा जीअं फ़ौज एक्ट कंदी आहे, त इहे माण्हू आइसोलेशन में बि वञनि हा ऐं पंहिंजो अबरो सबूर पंहिंजो धंधो बि जारी रखनि हा। SOPs ते बि घणो बैक साइड में त हुई न, बैक साइड में सां त मसइलो हल कोन थियो न। माण्हुनि पुलिस सां ताउन कोन पिए कयो। पुलिस चयो बि पिए माण्हुनि खे, माण्हू उन उमिरि जे पुलिस बीठी आहे त उनजो चवणु कयो पिए, पुलिस हिकिड़े पासे थी थिए, माण्हुनि चयो पिए मिड़े कूड़ पिया ॻाल्हाइनि, थींदो कुझु कोन्हे, करण माण्हू मुंहिंजो रब आहे, कुझु कोन थींदो। तंहिं करे उन लाइ बाक़ाइदा स्ट्रिक्टली पंहिंजे उन कानून खे इम्प्लीमेंट करिणो हो। ऐं छो त इहो पाण वटि पंहिंजा पुराणा मिसाल आहिनि, त असांजे माण्हुनि जी सादगी जी असांखे ख़बर कान्हे छा। असांजा माण्हू केॾा सादा आहिनि, उहे इन शयुनि खे ऐं ॿेड़ी कोन क़िस्म जी शइ थी थोरी हुई असां वटि जो माण्हुनि खे अहसासु हुजे त इहा शइ छा थी सघे थी, इन जा नुक़सान कहिड़ा थी सघनि था। तंहिं करे मुंहिंजे ख़्याल में इहो असांजी वफ़ाक़ी गवर्नमेंट खां ऐं प्रोविंसिस खां बि इहा ग़लती थी आहे त उन्हनि इहो फ़ैसिलो कोन कयो। नतीजे में इहो थियो त इहा शइ तमामु घणी फैलिजी वई हली ऐं ठीकु ठाक असांजो नुक़सानु थियो आहे, जेको कोन थिया। ॿियो जेको असांखां वॾी ग़लती थी आहे, जेके असांजा दोस्त बुज़ुर्ग असांजा जेके आया हुआ ईरान खां या रायवंड खां, उन्हनि खे बि असांजी गवर्नमेंट्स जेको आहे सो कोन लोकेट करे सघी ऐं उनखे प्रॉपर आइसोलेशन में कोन वठी वञी सघी। मसइलन आउं ख़ुदि सियासी कारकुन सां गॾु पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन जो फाइनेंस सेक्रेटरी सिंध जो आहियां। यानी सखर में असांजा दोस्त जेके डॉक्टर हुआ, उन्हनि क्वारंटाइन सेंटर ते
उन्हनि चयो पियो त जेके माण्हू आया पिया जिन में ख़बर न आहे कंहिंखे आहे कंहिंखे कान्हे, सभिनी खे गॾे हिन हिकिड़े हंधि बारे छॾियो। हिकिड़े में बंदि करे छॾियो। ऐं नतीजे में छा थियो, हो 5 माण्हुनि खे उन में जेके 500 ॿिया हुआ भरिजी विया हला। ऐं इहा इन खां वधीक ॿी सादगी कहिड़ी थींदी असांजी गवर्नमेंट जी? इहो रुॻो हिते कोन्ह थियो, इहो ताफ़िस्तान ते बि थियो, हिते असां वटि सखर में बि थियो साईं। नतीजे में छा थियो त इहो असां माना शुरूआती ॾींहंनि में असां ख़ुदि हिकिड़ा ज़रियो लोकल ट्रांसमिशन थींदी पई साईं, थींदी पई। ऐं उहे माण्हू जेके आहिनि से जेके हुआ 5 ॼणा से वरी 50 थींदा, 50 मां वठी 100 थिया। तव्हां डॉक्टर साहिबु कीअं था इन शइ खे ॾिसो त हाणे ठीकु आहे जेको थियणो हुयो ग़लतियूं हुयूं थी वियूं, हाणे जेको दौरु अचे पियो ऐं WHO चयो आहे त हीउ जेको मई महीने जो आहे ॾींहं मई जा, इहे इंतिहाई पाकिस्तान जे लाइ ख़तरनाक आहिनि। कीअं बचाव करे सघे थो, कहिड़ो तरीक़ो इस्तेमालु कजे? हे ॾिसो न त हीअ त हाणे पीक लेवल आहे न, मई जे हवाले सां जेको ॿुधाइनि था पिया त हाणे हीअ पीक लेवल आहे। हाणे हीअ जेको ॾिसो न 20,000 खां माना टपंदी शइ हीअ हाणे तमामु छो त हाणे लोकल ट्रांसमिशन पई थिए। जेके बि हाणे जेके केसेस अचनि था पिया उन में तव्हां ॾिसो त सॼी लोकल ट्रांसमिशन पई थिए। हाणे हिन वक़्तु वॾी वॾी जेकी अलार्मिंग सिचुएशन जेकी पैदा थी आहे न, जेकी इंतिहाई ॾुख जी ॻाल्हि, उहा आहे कराची जी। कराची जे अंदरि मुंहिंजे ख़्याल में को बि जेको मां ॾिसां पियो कल्ह वेठो त को अहिड़ो टाउन न आहे जिते इन्फेक्टेड न हुजे, स्पेशली लियारी खां वठी लांढी ताईं। सही 400 उतल आबादियूं ऐं उते मज़दूर पेशो आहिनि, वॾो शहर आहे, वॾी आबादी आहे। हिते लोकल असांजो इंटीरियर में अञा वरी बि कुझु न कुझु जेको आहे सम्झ त उते कुझु इलाइक़नि खां सवाइ बाक़ी ॿियनि हंधि ते मां हिन ते वरी बि अर्ज़ु कंदुसि त हीउ अहिड़ो इशू आहे, हीअ अहिड़ी माना आलमी वबा आहे कोरोना, जंहिं ते असांखे सियासत न आहे करणी, असांखे ब्लेम कंहिं में न आहे वञिणो। फेडरल गवर्नमेंट, सूबाई हुकूमत, मुंहिंजी हिननि ॿिन्ही खे रिक्वेस्ट आहे, बाबा ठीकु आहे सूबाई हुकूमत जेको आहे लॉकडाउन कयो बिना कंहिं SOP जे, बिना कंहिं प्रिपरेशन जे, बिना माण्हू खे राशन पहुचाइण जे, हलो। फेडरल गवर्नमेंट जो वरी हाल इहो आहे त उन्हनि वरी जेके 12,000 न, ओके मूंखे ॾाढी सुठी ॻाल्हि थी आहे त उन्हनि बिना कंहिं सियासी मतभेद जे ॾिना आहिनि। पर हुननि जेकियूं सही एॾा क्राउड कठा थिया हज़ारनि तइदाद में एहसास प्रोग्राम में, हाणे जिते था वञी खणी जेको आहे वञी था ॿारहं गॾु, जिते था हाणे उन्हनि खे जेको आहे टेस्ट कनि सभु कोरोना पॉज़िटिव। त मां इन में वरी बि चवां थो त ॾे जवाबु वठि जवाबु बंदि थियणु घुरिजे। हिन बला खे, हिन मुसीबत खे मुंहुं ॾियण जे लाइ समूरा स्टेक होल्डर, फेडरल गवर्नमेंट, सूबाई हुकूमत, आर्मी जा जेके माना आहिनि, जेके इदारा, असांजो हेल्थ हूअं ई इदारो जेको आहे असांजा हेल्थ जा जेके आहिनि हूअं त फोरफ्रंट ते आहिनि, इहे सभु गॾिजी सॼी करे वेहनि ऐं वेही करे मुंहिंजे ख़्याल में हिन सॼी शइ खे बाहि छो त हीअ जल्दी वञणी ख़तमु न आहे सही, हिन हीअ वॾो टाइम वठंदी। हीअ माण्हू जेको सम्झनि था न, भला मां एतिरो त चवां त ख़ुदा जे वास्ते फेडरल गवर्नमेंट, सूबाई हुकूमत भला मास्क ई कम अज़ कम विराइनि, राशन तां भला तव्हां जेको न मास्क माण्हू खे तव्हां पहुचायो। ॾिसो मास्क माण्हू ग़रीब मास्क त पाइनि ई नथा, माण्हू पिया आहिनि 10-10 रुपए में मिले थो, चौकनि ते रोडनि ते पिया आहिनि, पर माण्हू वठनि नथा, पाइनि नथा। माण्हू पाण बि त अवेयरनेस जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त पाण खे बि त एहतियात करणु, रुॻो त हुकूमत को ज़बरदस्ती कंहिंखे ॿधी ऐं हुनखे त न पाराईंदी न। असां तव्हां पढ़ियल गढ़ियल माण्हू आहियूं, मुआशिरे में उथो वेहूं था, त असांखे बि त कुझु ख़्यालु करणु खपे न, पाण कहिड़ियूं ज़िम्मेवारियूं। मां चवां हिन वक़्त में समूरी सियासी पार्टियुनि खे, सिविल सोसाइटी खे ऐं मुखैर हज़रात खे, ॾिसो न तव्हां हींअर मिसाल कोहिस्तान जो, उते हिकिड़ो माण्हू या हिकिड़ी फैमिली आहे, कुझु माण्हू आहिनि ज़ाती तरह सां निकिरी पिया न। ईअं सॼे सिंध जे इलाइक़े अंदरि MP MNS किथे आहिनि? हीअ जेके अरबपति खरबपति असांजा दोस्त वेठा आहिनि, बराबरि कुझु त खणी ॿाहिरि निकिरो ग़रीब साईं। राति जो वारो त जेको आहे सम्झ अञा ताईं फोटू बि नथा कढूं, राति जो घर घर ते वञी ॾेई आहियूं हज़ारनि जे तइदाद में। इनाम फाउंडेशन आहे हिते असांजी हैदराबाद जी, जेकॾहिं ॻाल्हि कयूं परे त नथा वञूं, इनाम फाउंडेशन आहे, शर्जील इनाम मेमर साहिबु, उनजे वालिद जे नाले ते आहे, उहो चए थो त मां हज़ारनि जे तइदाद में फैमिली। हिते जाम ख़ान शोरो साहिबु आहे असांजो MPA, उहो चए थो MNA आहे जामोट साहिबु, उहो चए थो त मूं हज़ारनि जे तइदाद में माण्हुनि खे ॾिनियूं आहिनि राशन। भला ॾिसो त थर में या कोहिस्तान में जिते जिते बि जेको कमु थियो आहे उहो उन ते अख़बारनि में, टीवियुनि ते, सोशल मीडिया ते अचे थो न पियो। भला हीअ जेके एतिरो सारो जेके ॾियनि था पिया त पोइ किरायो छो आहे? पोइ माण्हू छो रोडनि ते बीठा आहिनि? तव्हां माण्हुनि जी हालति ॾिसो, पोइ माण्हू छो रोडनि ते बीठा आहिनि? आउं चाहियां थो, मां बिल्कुलु हिन ॻाल्हि जे हामी आहियां त हिन वक़्त में सवाइ असांखे लॉकडाउन, सोशल डिस्टेंस ऐं जेको आहे सम्झा ॿिया जेके आहिनि असांजा महिर वठण खां ॿियो हल न आहे। पर बाबा और बि गम है ज़माने मोहब्बत के सवाइ न, ॿियनि बि शयुनि खे बि त असांखे खणणो आहे न, माण्हू जे पेट खे बि त ॾिसणो आहे न। हिकिड़ो मज़दूर मां तव्हां हिन रोडनि ते ॾिसो त साईं, वीचारा कोॾर बेलचा खणी वेठा आहिनि, सुबुह खां वठी शाम ते वेठा आहिनि। इहो माण्हू जेको आणनि ऐं चाढ़नि इतड़ी हार सूमर आहे, इहो जेको घर में वेंदो सॼो वरी बुख वेठे ॿारनि खे छा खाराईंदो? साईं तव्हां हज़ारे लॉकडाउन जा तव्हां ऐलान कंदव न, उहो तेसिताईं इम्प्लीमेंटेशन न थींदो जीअं तव्हां 100% नथा करे सघो, पर
सभु मुखैर हज़रात, सिविल सोसाइटी, समूरा हे जेके असांजा हितां जा जेके ॿिया वेठा आहिनि, जेके इहे सभु गॾिजनि, भले ॿियूं पार्टियूं, कुम्परस पार्टियूं, जेके इक़्तिदार में न आहिनि, अपोजिशन पार्टियूं, सभु गॾिजी सॾिजी करे हिन बला खे मुंहुं ॾींदा। ॾिसो, हे इंसानियत जे बचाइण जो साईं वक़्तु आहे। हे वज़ीर आज़म खे बि कोन थो छॾे, त हे कहिड़े हारी ग़रीब खे बि कोन थो छॾे, मज़दूर खे बि कोन थो छॾे, बोरोजी इंसान बि वधाए न। तंहिंजे करे ही अहिड़ो असांजो आहे माहौल आहे। मां चवां थो हीअ दुनिया हिकिड़े तमामु ॾुखे फेज़ में दाख़िल थी चुकी आहे। इन ॾुखे फेज़ में इतिहाद इतफ़ाक़ खां सवाइ असां नथा निकिरी सघूं। डॉक्टर साहब, तव्हां हिकिड़ी कॉम्परस जमायत सां तालुक़ु रखो था, तव्हां सां इहा ॻाल्हि ॿोल कजे त हिन वक़्तु असांजो अदीब किथे आहे, दानिश्वर किथे आहे, सियासी कारकुन किथे आहे, कॉम्परस जमायतूं किथे आहिनि? न त जेके बि मामला थींदा आहिनि उनखे अॻु खां आगरा हूंदा आहिनि ऐं तमामु सुठो कमु उनजो माज़ी में थियलु आहे, पर हिन वबा में उहे जेके हाल आहिनि उहे भरिजी न सघिया आहिनि। इन हवाले सां तव्हां सां ॻाल्हि ॿोल कयूं था, इहो इन जो तव्हां जवाबु ॾिजो, पर हिकिड़ी नंढी ब्रेक वठूं था। नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ वरी अची मिलूं था। तेसिताईं असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। डॉक्टर गुलज़ार जुमानी साहिबु, तव्हां सां जेका मूं ॻाल्हि कई त तव्हां सियासी कारकुन आहियो, कॉम्परस जमायत सां तालुक़ु रखो था। हिन वक़्तु किथे आहिनि असांजा अदीब, दानिश्वर, कॉम्परस जमायतूं ऐं सदाईं हुकूमत जे अपोज़िट में अची वेंदियूं आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा आहिनि, पर उन्हनि अवेयरनेस बि न ॾेई सघिया आहिनि। ठीकु आहे, पैसा कोन आहिनि, माली सपोर्ट नथा करे सघनि, राशन पहुचाए नथा सघनि, अवेयरनेस त ॾेई सघनि था, ॻोठनि में पंहिंजा कारकुन मोकिले सघनि था, घरनि में माण्हू वञी हिकु हिकु घर में वञी अवेयरनेस, त इन में त को ख़र्चु न ईंदो। छो ईअं छो थियो आहे हिन दफ़े? मुंहिंजे ख़्याल में इन में असांजी जेकी गवर्नमेंट आहे उहा सिंध जी हुजे या सूबनि जी हुजे, उन्हनि खे हिकिड़ो रोल अदा करिणो हो। जीअं डॉक्टर साहिबु चए पियो त हीअ वबाक आहे की हिकिड़े फ़र्द, हिकिड़े क़ौम, हिकिड़े गुरोह लाइ न आहे। हीअ कोन थी ॾिसे त इहो सिंधी आहे, मुहाजर आहे, पंजाबी आहे, पठान आहे, जीअं सिंध जो आहे, पीपल्स पार्टी जो आहे, क़ौमी अवामी तहरीक जो आहे, उहा पंहिंजो कमु करे थी। जेकॾहिं गवर्नमेंट सची पची असांजी, ऐं सिंध गवर्नमेंट जी ॻाल्हि कंदुसि, ऐं उहा जेकॾहिं सची पची सीरियस थी आहे ऐं सभिनी दुनिया खे ऑन बोर्ड वठिया ऐं उन्हनि वटि सिस्टम आहे, उन्हनि यूनियन काउंसिलूं आहिनि ऐं उते ज़रे घटि सभु जी सभु यूनियन काउंसिलूं सिंध जूं या ईअं चइजे त मेजॉरिटी आहे उहा पीपल्स पार्टी आहे, ऐं उन सभिनी दोस्तनि खे ऑन बोर्ड वठंदा ऐं उते हिकिड़ी जेन्युइन लिस्ट ठाहींदा। उहे माण्हू जेके डेली वेजिस ते आहिनि ऐं उहा लिस्ट गॾियल ठाहे ऐं उनखे इम्प्लीमेंट कंदा। हीअं जीअं कबो आहे, बाबा हेतिरा माण्हू एतिरो सामान आहे, इन्हनि खे ॾियणो आहे। चाचे मामे खे जीअं दोस्त चवनि था, कूड़ था ॻाल्हाइनि, ऐं उनजो आई विटनेस आहियां त हिननि सिर्फ़ु उन्हनि माण्हू खे ॾिनो आहे जेका हिननि जा क्लियर हीअं चयो अथनि, बाबा तव्हां फलाणी पार्टी आयो, असीं तव्हांखे कोन ॾींदासीं। क्लियर माण्हू खे चया अथनि। हज़ारे माण्हू आहिनि जिन अची बाक़ाइदा असांखे दायो आहे त साईं असीं तव्हांजी पार्टीअ खे वोट ॾिनोसीं, ऐं तव्हांजो एजेंट होसि, ऐं ग़रीब माण्हू आहियां, मूंखे हीअं था चवनि। हीउ इशू जेको हो सो सियासी कोन हो, हीउ इंसानियत जो इशू हो। हिन में नुक़सानु कंहिं हिकिड़े धुर जो कोन बि थियो, कंहिं क़ौम जो कोन बि थियो, कंहिं पार्टी जो कोन बि थियो, इज्तिमाही नुक़सानु हो। हिन ते इज्तिमाही तौर ते असांखे गॾु थियणु घुरिजे ऐं असांजी गवर्नमेंट ईअं करे सघी पए। कहिड़ो माण्हू उन्हनि खे इन चङे कम में जेकॾहिं उनखे घुराए चवनि बाबा हिन यूसी में असांजा हे दोस्त आहिनि ऐं अव्हां जे सभिनी इन्हनि दोस्तनि मां बि हे दोस्त अचनि, पाण गॾिजी हिकिड़ी जेन्युइन लिस्ट ठाहियूं था ऐं जेके वाक़ई माण्हू मुतासिर आहिनि इनखे ॾींदासीं। त मुंहिंजे ख़्याल में कहिड़ो माण्हू उनखे इहो कमु करण खां रोके आहे। ऐं उन में जेकॾहिं को इनफ़रादी तौर ते बि को अहिड़ो माण्हू आहे जेको उन में कुझु इनपुट करे सघे थो, उनखे चवंदा बाबा जेके माण्हू इन में इनफ़रादी तौर ते बि को इनपुट करे सघे थो, उहो बि करे, उहो उन में गॾे पाण गॾिजी विराईंदासीं। मुंहिंजे ख़्याल में इहो कंदा त इन में हिननि जी इज़त बुझी हा ऐं जेन्युइन माण्हुनि खे मिली वई आहे। इहा जेकी किराए थी आहे उहा कोन थी आहे। हिननि छा कयो, हिन इनखे बि पॉलिटिसाइज़ कयो। हिननि सिर्फ़ु पंहिंजे माण्हुनि खे ॾिनो ऐं राति जो बि उन्हनि खे जेके सच पचे त आउं तव्हांखे ॿुधायां, आउं 25 सालनि खां प्रैक्टिस करियां थो एज़ अ डॉक्टर यूसी बारचाणीअ में। उते माण्हुनि अची ॿुधायो त साईं राति जो ज़रूरु घुरायो, पर फलाणे माण्हुनि खे मिलियो जेके उन माण्हू जा या सोट मसात या मरे वास्ते वारा या हुनजी ऐं ॿिया जेके माण्हू आहे वाक़ई मुतासिर उनखे चयो त बाबा तव्हां असांखे वोट कोन ॾिनो। क्लियर चयो अथनि, तव्हां असांखे वोट कोन ॾिनो, तव्हां ॾिनो जे साहिब खे वोट या तव्हां वोट ॾिनो अयाज़ पलीअ साहिब खे वोट, लेकिन असीं तव्हांखे कोन ॾींदासीं। यार हिन टाइम ते जेकॾहिं हे चवनि था त इहो कूड़ आहे त उहे सभई माण्हू हुनखे पेश करे सघां थो। उहो हिकिड़ी यूसी वरी इहा मूं सम्झो त शायदि वधा हुजे, वरी पाण वञी ॿी यूसी पासे में हचड़ी में मूं ॾिठो, मूं मसूबुर्गी वञी ॾिठो त साॻी सूरत हाल जिते किथे बि मूं सोचियो शायदि हिकिड़ो यूसी नाज़िम कंदो हुजे जिते किथे इहो न त इहो छा थियो त उन्हनि जी बदनामी बि थी
ऐं माण्हुनि मुस्तहक माण्हू खे कुझु कोन मिलियो। उहे माण्हू पछाड़ी रोडनि ते आया। ॿियो जेको वॾो मसइलो थियो आहे त पुलिस में बि सभु ऑफिसर सुठा बि न आहिनि, सभु ख़राब बि न आहिनि। यानी इन इलाइक़े में त बाक़ाइदा पुलिस जी त बेगी मची वई न। अच्छा, हा बिल्कुलु। कीअं छा थियो हुते? साईं जेके माण्हू मंत्री ॾिनी पे कल्ह त जहिड़ो थियो आहे, तव्हांजी मीडिया ते बि आयो आहे। उते उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, हे कलोन जो ॻोठु आहे उते, हुन चयो बाबा तव्हां फलाणा फलाणा दुकान खोले होटलूं खोले वठा। जॾहिं प्राइम मिनिस्टर साहिबु अनाउंस कयो आहे त इन नेशनल हाईवे ते जेके होटलूं आहिनि से भले माण्हुनि खे मानी खाइण न ॾियनि पंहिंजे होटल ते, पर उहे पैकिंग करे ॾेई सघनि था ऐं उन्हनि खे पार्सल ॾेई सघनि था, कोन करे ॾिनो। ऐं उहे ग़रीब वीचारा जेके आहिनि उहे चवनि था भला असां 5-5-6 मज़दूर जेके असांजे होटल ते कमु था, असीं भला उनखे किथां उनखे डेली वेजिस ॾियूं? जॾहिं असां पाण बुखनि मरूं पिया, जॾहिं असांखे तव्हां कमु नथा करणु ॾियो, पर हू फलाणो माण्हू खोले वेठो आहे ऐं तव्हांखे पैसा थो ॾे। माण्हुनि बाक़ाइदा कल्ह प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, उहा क़रीबन तव्हांजी लोकल अख़बारनि में आई आहे, सोशल मीडिया ते आई आहे। डॉक्टर बदर साहब, तव्हां थोरो इन्हनि शयुनि खे क्लियर कयो। तव्हां डॉक्टर बि आहियो, सिविल सोसाइटी सां बि तालुक़ु आहे ऐं समाजी एक्टिविस्ट आहियो। छा था सम्झो त हाणे हिकु त इहो करोना अञा तव्हां वारी ॻाल्हि त अञा ही ज़ोर वठंदो पियो वञे, इन मां जान ॾाढी ॾुखी आजी थींदी। हाणे जेको ही वक़्तु अचे पियो त समाजी कारकुन अदीब दानिश्वर खे छा करणु घुरिजे, उहे कहिड़ी पोज़ीशन अख़्तियार कनि ऐं उहे हिनमहिल कहिड़ी क़ौम जी मदद करे सघनि था। ठीकु आहे, जेकॾहिं डॉक्टर वारी ॻाल्हि या असां सभई पाण हुकूमत खे कट था कयूं, हुकूमत असांखे गाह नथी विझे, हुकूमत असां सां कोऑपरेशन नथी करे, त असां छा कयूं? असांजी बि त सोसाइटी आहे, असांजो बि हिकिड़ो असर रसूख़ आहे, असांजो वोटर आहे, असांजा माण्हू आहिनि, असां उनखे ॾुखनि सुखनि में कमु आया आहियूं। सभई सिविल सोसाइटी, अदीब, दानिश्वर, कॉम्परस जमायतूं या जेके नंढा नंढा एक्टिविस्ट माण्हू आहिनि, उन्हनि जो छा रोल हुअणु घुरिजे हिन वक़्तु? उहा तव्हां अॻो सुठी ॻाल्हि कई न, मां सम्झां थो त अवेयरनेस जे वारे हवाले सां हिकिड़ो त आहे जेको आहे सम्झो त हिकिड़ो गवर्नमेंट जो कमु आहे, ठीकु आहे, उन्हनि खे छॾियो पंहिंजो कनि था पिया, उनजो मसइलो आहे। अच्छा, उन खां पोइ ॿियो आहे जेके मुखैर माण्हू आहिनि, जेके वीचारा निकिरी पिया आहिनि, पंहिंजे घर खां पंहिंजा ख़र्च पिया था कनि, जेके बि तव्हां ॿुधायो पिया उहे वीचारा कनि पिया वेठा। हाणे हीउ जेको असांजो जेको मां चवंदो आहियां त असांजो विन गार्ड आहे, हरावल दस्तो आहे असांजो। असांजा अदीब, दानिश्वर, फिलासफर, असांजा जेके शाइर जेके बि असांजा आहिनि, इहे असांजा विन गार्ड आहिनि, हरावल दस्तो आहिनि। इहो ॿियो कुझु कोन्हे, इहो माण्हुनि खे एजुकेट करे सघनि था, काउंसलिंग करे सघनि था, पंहिंजी क़ौम जी रहनुमाई करे सघनि था। तव्हां भले ॾिसो न, हिकिड़ो त थोरो इहो थी वियो आहे त बाबा सोशल डिस्टेंस करिणो आहे, घणो पाण में जेको कठो न आहे थियणो, मथां हुन में को प्रॉब्लम थी वञे त भला ॿियो त वीडियो सोशल मीडिया आहे फर्स्ट क्लास। सोशल मीडिया जे थ्रू बि जेको आहे त माण्हुनि ताईं पैगाम पहुचाए सघूं था न, त बाबा हीअ महिरबानी कयो, बाबा हीअ हेड़ी वॾी बला आहे, हिन बला खे हेड़े नमूने सां असांखे मुंहुं ॾियणो आहे, असांखे पाण में इतिहाद करिणो आहे, इतफ़ाक़ करिणो आहे, ॿधी करिणो आहे। पर उहो बि मां सम्झां थो पियो उन्हनि असांजे दोस्तनि खे, अला मुंहिंजे लाइ त क़ाबिल इज़त ऐं क़ाबिल एतिराम आहिनि। शायदि हिकिड़ी ॻाल्हि आहे न, हीअ अहिड़ी मुसीबत अचानक आई आहे जो हिन में ख़ौफ़ बि थी पियो आहे, असां त कंफ्यूज़ थी विया आहियूं, उहो दुनिया जा वॾा सुपर पावर कंफ्यूज़ थी विया, पर असांजा जेके इहे असांजा आहिनि जेके असांजा हर वक़्तु उहे बि कंफ्यूज़ थी विया। पर मां सम्झां थो हाणे इन्हनि सभिनी खे आस्ते आस्ते पंहिंजे जेको आहे सम्झो त उन्हनि जेके सॼी सिंध में हुनजा यूनियन काउंसिल पंहिंजे क़ौमी अवामी तहरीक आहे, जीए सिंध जा जेके बि ग्रुप आहिनि, सिंध यूनाइटेड पार्टी आहे, तरक़ी पसंद पार्टी आहे, ज़रूरु हुनजा उहे कुझु करणु खपनि। बिल्कुलु बिल्कुलु लाड़काणे में वीचारो ख़ुदरू असांजो दोस्त आहे जगदीश आहूजा, ख़ुदरू लॻो पियो आहे, ख़ुदरू वीचारे अलाए किथां मास्क कया अथई, सैनिटाइज़ कया अथई, सामान कयो अथई, वेंदो हुते। इहो हिकिड़ो रोल मॉडल आहे, इहे असांजे लाइ रोल मॉडल। हिकिड़ा तव्हां इहे सामान वारे सघो था, ओके, हिकिड़ा तव्हां भला माण्हुनि खे त एजुकेट करे उहो कयो, काउंसलिंग कयो, माण्हुनि खे लाइन ॾियो, माण्हुनि खे सम्झायो, माण्हुनि खे एजुकेट कयो, इहो त रोल असां प्ले करे सघूं था। असांजो इहो रोल प्ले करे सघे थो असांजो इहो जेको असांजो अदीब आहे, दानिश्वर आहे, फिलासफर आहे, ऐं असांजा जेके कॉम्परस तंज़ीमूं आहिनि, मां सम्झां थो इन्हनि जे मथां बि वॾी ड्यूटी आहे। इहे पंहिंजो पाण खे हिन सूरत हाल खां पाण खे डिस्टेंस नथा करे सघनि। हूअं त असां थोरी हर ॻाल्हि ते बसि टपा हूंदा आहिनि बाक़ाइदा, न, हीअ सूरत हाल बि तक़ाज़ा थी करे त असां फोर फ्रंट ते अचूं ऐं असां पंहिंजी क़ौम जी रहनुमाई कयूं। डॉक्टर साहब, तव्हां हिन जे हवाले सां छा चवंदो त असांजे अदीब खे, दानिश्वर खे, सियासी कारकुन खे हिन पोज़ीशन में जेको हीअ जंगी हालतूं आहिनि न, हीअ जंगी हालतूं, जंगी हालतुनि में जॾहिं बे रहनुमाई कई आहे, क़यादतुनि कई आहे, ऐं असांजूं क़यादतूं हिन महिल पाण क्वारंटीना में, घरनि में आइसोलेशन में वेठा आहिनि, त पोइ कारकुन आम माण्हू कंहिंजे आसिरे ते हलंदो, छा कंदो, कीअं उन खां बचाव करे सघंदो एॾी वॾी ख़तरनाक बीमारी खां? मुंहिंजे ख़्याल में थोरा घणो त उहो कनि पिया, ऐं पर जंहिं लेवल ते तव्हां बिल्कुलु तव्हां सां सहमत आहियां त
त जंहिं लेवल जी उन्हनि में सघ आहे ऐं जंहिं लेवल जो हुनखे एक्सपीरियंस आहे ऐं उन लेवल जो उन्हनि कमु कोन कयो आहे। बिल्कुलु इहा ॻाल्हि एडमिट करणी पवंदी। रुॻो गवर्नमेंट ते असां न चऊं, गवर्नमेंट पंहिंजो सॼो वाक़ई कमु कोन करे सघी जीअं हुनखे करिणो हो, सभिनी खे गॾाए छॾिया ऐं गॾिजी बि ॼाणा न चवण ते, पर हिननि बि कोन कयो। ऐं पर अञा इहा शइ अञा 3-4 महीना हलंदी। मुंहिंजे ख़्याल में असांजे दोस्तनि खे इन ते सीरियस थियणु घुरिजे। ऐं साईं जलाल शाह वारनि शायदि को मीटिंग बि कराई हुई ऐं मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे थोरो वॾो थी सभिनी खे दावतूं ॾियणु घुरिजनि हा ऐं सभिनी धुरनि खे घुराइणु घुरिजे हा ऐं उन में इहो हिसाबु किताबु न थियणु घुरिजे हा। त मुंहिंजे ख़्याल में अञा वक़्तु आहे। इहा शइ असां वटि वधीक निकिरी हलंदी जीअं असांजे माण्हू में अवेयरनेस कान्हे, असांजो माण्हू ॾाढो उनखे अञा ताईं ईज़ी वठे पियो ऐं इहा ॾाढो तेज़ी सां फैलंदी। मूंखे त कोन बि लॻे त इहो को सेप्टेंबर अक्टूबर ताईं का हली वेंदी। मुंहिंजो अञा हीअ ढिघो हलंदी। ऐं छो त तव्हां जॾहिं हिनखे हिकिड़ो होस्ट ॾियो था न, एज़ अ डॉक्टर मूंखे ख़बर आहे, तव्हां जॾहिं हिनखे हिकिड़ो होस्ट ॾियो था त हू पोइ वरी ताक़तवर थिए थो। हू जेको पंहिंजी नवां जरासीम पैदा करे थो त उनजी वरी एज आहे उहो ॿिए खे ट्रांसफर थिए थो, ईअं थी उहो वधंदो वेंदो, बंदि कोन थींदो। ॿी दुनिया जी ॿी पोज़ीशन अथव, हिते जी पोज़ीशन ॿी अथव। हिते जे खे त गवर्नमेंट खे आउं त इहो चवंदुसि हाणे बि वक़्तु आहे त पहिरीं माण्हुनि खे तव्हां फैसिलेट करियो, उनजी तयारी करियो। पोइ हाणे बि आउं चवंदुसि त फ़ौज खे इन्वॉल्व करियो, माण्हुनि खे वठी वञो आइसोलेशन में घरनि ते, पर माण्हुनि जो पहिरीं पेट जो मसइलो तव्हां हल करियो, पोइ तव्हां वठी वञो। न त हीअ कोन वेंदी हितां ऐं इहे थर्ड वर्ल्ड में अञा वॾो नुक़सानु ॾींदी, सॼी थर्ड वर्ल्ड में जिते सादगी आहे, जिते माण्हू सीरियस न आहिनि, माण्हुनि खे इन जे कंसिक्वेंस जे फ़ाइदो ख़बर ई कान्हे, उहो चवंदा ख़ैरु ख़ैरु थी वेंदो। तंहिं करे अञा बि गवर्नमेंट खे हिते सोचणु घुरिजे। ऐं त ख़ुशूसन सिंध जे गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कंदुसि त हाणे बि तव्हां वटि वक़्तु आहे, जेको थी वियो तव्हांजी ग़लती ॿिए जी ग़लती, तव्हां चओ गॾिजी सभिनी धुरियुनि खे खणी हलो। हीउ हिकिड़ो इज्तिमाही मसइलो आहे। असीं सिंध जा सभु अदीब दानिश्वर चाहींदा त तव्हां सां असीं गॾिजी हिकिड़ो जेन्युइनली कमु करियूं ऐं हिन माण्हुनि खे इहा अवेयरनेस ॾियूं पहिरीं, पोइ माण्हुनि खे उहो घरनि ते रोज़गार पुॼायूं, खाधो पुॼायूं ऐं इनखे इन वॾे अज़ाब मां कढी अचूं। इहो जेकॾहिं डॉक्टर साहिबु जेकॾहिं इहा शइ थिए थी, गवर्नमेंट हिकिड़ी कमेटी थी ठाहे, सभिनी खे घुराए थी, जीअं पाण वटि हमेशह असांजो जो हिकिड़ी रवायत रही आहे इहा त जॾहिं बि का गॾियल खिचड़ी पचंदी आहे, 5 माण्हू मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ वेहंदा आहिनि, पोइ माना उन्हनि खे को मुतमइन न करे सघंदो आहे, मुतफ़िक़ कंहिं बि शइ ते न थींदा आहिनि। पोइ मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी त जेका मूं सलाह ॾिनी आहे, मुंहिंजो जेको मशवरो आहे उन ते अमल थिए। तव्हां चवंदो मुंहिंजो, पोइ इहा ॻाल्हि गड़बड़ थी वञे, थिए थो या न? ईअं ॾिस न ज़फ़र भाउ, हिकिड़ी ॻाल्हि आहे न, गवर्नमेंट हिन वक़्तु जेको आहे लीडिंग रोल प्ले करे, गवर्नमेंट जेको आहे उनजी वरी ज़िमेदारी आहे। ॾिसो हिन वक़्तु अलाह ख़ैर करे जेको सिंध में या पाकिस्तान में जेकॾहिं को बि माण्हू जेको मरे थो पियो, को जेको बीमार थो थिए, इन जी ज़िमेदारी त सॼी गवर्नमेंट थी थिए। गवर्नमेंट खे दिलि भरी करणु खपे। मां सम्झां थो त जेको आहे मतिलबु हींअर मिनल हैसिल क़ौम असांखे हिनखे वेस्ट करिणो आहे। गवर्नमेंट इहो हीअं हिकिड़ी गवर्नमेंट ईअं थी सम्झे त हीअ बुंडा, बसि हिनखे असां 4-5 माण्हू खणंदासीं, खणींदासीं। बाबा ही उहो गरो बुंडा जंहिंखे हिकिड़ो माण्हू न खणी सघंदो। हिन लाइ ज़रूरी आहे त असां बिल्कुलु मिनल हैसिल क़ौम जेको आहे, समूरा इदारा, समूरियूं पार्टियूं, समूरा माण्हू, समूर अदीब, दानिशर, फिलासफर, कॉन्फर सभु गॾायूं। भला असां ज़िले लेवल ते हिकिड़ो काम ई ठाहे सघूं था। 5 गवर्नमेंट जा माण्हू हुजनि, 5 असांजी पार्टी जा साईं वारनि जा दोस्त आहिनि, उहो अचनि, 5 होॾो अचनि, बाबा विहो ॿुधायो, बाबा ही राशन ॾियणो आहे, बाबा ही शइ करिणो आहे। ॾिसो कॾहिं कॾहिं जॾहिं मुल्कनि जे मथां हिकिड़ियूं अचानक एॾियूं एमरजेंसी मुसीबतूं थी वञनि त क़ौमूं गॾिजी वेंदियूं आहिनि। असां जेके मिसाल पिया आहिनि, चीनियुनि कीअं कयो? चीनी बि त असां जहिड़ा ई माण्हू आहिनि न, रॉकेट साइंस त न आहे उन्हनि खे त मुंहिंजी ॻाल्हि 8-10 अखियूं त कोन्हनि, पर हुननि छा कयो, हिकिड़ो मिनल हैसिल क़ौम थी करे हिकिड़ो फ़ैसिलो कयो, उनखे इम्प्लीमेंट कयो, सभिनी ताईं राशन पहुचायूं, सभिनी ताईं मेडिकल फैसिलिटी पहुचायूं, उहो उनखे ओवरकम करे विया। हे अकेले कंहिं, मां सम्झां थो धुर अकेले इन खां ही बुंडुक ॻरो आहे, हे न खणी सघंदा साईं। हे हिननि में उहा एतिरी कैपेबिलिटी नज़र नथी अचे, राशन न विराए सघिया आहिनि, त हीअ ॿिया कम कीअं करे सघंदा? उनजे बावजूदि बि असीं वेल विशर आहियूं। जेके बि माण्हुनि जे भलाई जा कम थी रहिया आहिनि, जेको बि करे थो पियो, असां उन जा मुकमिल तरह सां चऊं था त अलाह करे त इंसाननि खे इन मां फ़ाइदो पहुचे। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, डॉक्टर बदर चना साहब, डॉक्टर गुलज़ार जुमानी साहब, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़फ़र अकड़ो खे ॾींदा इजाज़त। तेसिताईं सदाईं गॾु।